बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलुल्लाह वस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिहि वसहबिहि अनुरल्लाह। दोस्तों अॼु जेको आहे सो सजाद भाई ऐं कामिल पाकिस्तान शाहिद अली असां वेही पाण हिकिड़ो मशवरो कयो आहे त असां हिकिड़ो तजवीज़ पेश कयूं जेके सिंधी वारा दोस्त आहिनि जेके अलाह पाक सभु कुझु ॾेई छॾियो आहे। हींअर जेके सूरत हाल आहे असांजे सिंध जी ख़ुशूसन असांजे अमरकोट शहर जी हिते अटो जेको आहे सो 5.5 खां 6,000 विकिणो थी रहियो आहे ऐं ग़रीब मिस्किन माण्हू जेके आहिनि रोज़ मतिलबु त 400-500 रुपया दिहाड़ी कमाईंदा उन्हनि खे 3 किलो अटो ई कोन थो मिले। त उन हवाले सां असां जेके दोस्त आहिनि सरंदी वारा उन्हनि हिकिड़ो मैसेज ॾियूं था त तव्हां पंहिंजनि पाड़नि में जेके बि ग़रीब मिस्किन आहिनि तव्हां उन्हनि खे नज़र रखंदे पंहिंजे ग्रुप जे आसे पासे में जेको बि दुकान हुजे तव्हां उनखे 1,000 रुपये जो जेकॾहिं सामान उन दुकान वारे खे चई वठी ॾींदा त उनजो जेको आहे 2 वेला जेको आहे 2 ॾींहं उनजो जेको आहे अॻिते थी वेंदा ऐं उनजो कुझु न कुझु गुज़ारो थी वेंदो। त असां हिकिड़ो त मतिलबु त ज़हन ठाहियो आहे त 1,000 रुपये में जेको आहे सो कणक जो अटो आहे इहे बि 2 किलो अची थो वञे ऐं चांवरनि जो अटो किलो इहो बि अची थो वञे ऐं किलो खंडु बि हिन में अची थी वञे ऐं अधु किलो दाल बि अची थी वञे ऐं किलो चांवर बि अची था वञनि ऐं पा गिहु बि आहे ऐं सर्फ आहे धाणा आहिनि ऐं साबुण आहे ऐं मिर्च आहिनि माचिस आहे लूणु आहे ऐं प्लस इहो चांहि जी पती आहे। इहो माना ग़रीब माण्हू 2 ॾींहं हिन में ग़रीब इशारा करे असांखे ज़हन ठाहियो आहे 2 ॾींहं हुनजा अॻिते थी वेंदा। त अलाह पाक तव्हां सभिनी खे सभु कुझु ॾिनो जेकॾहिं पाड़े में 4-5 खे 4-5,000 या 10,000 जंहिंजी जेतिरी पहुच हुजे ओतिरो जेकॾहिं करे कंहिं ग़रीब मिस्किन पाड़े में कंदा त उनखे मतिलबु त कुझु सारो थींदो। इन जो अजर जेको तव्हांखे मिलंदो ॿिए क़यामत ॾींहुं तव्हां उहो सोची कोन सघंदा। पाण पंहिंजनि यारनि दोस्तनि में काफ़ी ख़र्च कंदा आहियूं मोबाइलनि ते सभु कंदा आहियूं लेकिन कुझु थोरो इन लाइ बि सोचिजो कंहिं ग़रीब मिस्किन जो भलो थी वञे त मुंहिंजा बच्चा राति जो बुखिया न सुम्हनि त हुनजो हिकिड़ो वेलो अॻिते थी वञे।